सुकार वो दोस्त तू दिलदार ओ आलम सब आबाद करी हो शमन ओ शमन हेठ लईया मानी कोन खाईंदे छा या वरी रुगो गाईंदे ही रहंदे लईया हेठ चरी गायण को भी कदे पेट भरियो आहे चंगो हाणे मानी खाई वठ भी देर पई थे घर में ने इलाही कम पियो है तरस तो सही मानी तो खाने दे चंगो भला खाई वठ अचे ही खा खाक शफाए कंहिंजी खाक शफ़ा आहे लतीफ साईं जी दरगाह ता आंदी था हिन खाक शफ़ा खाइण सां छा थींदो हिन जे खाइण सां मन जी मुरादूं पूरियूं थींदी जी लतीफ़ पोइ त ज़रूरु खाइबो शमन मारो कर यार तुंहिंजो पाणी लुड़ी वञी ॿी वञी में पियो थिए उथी झटि कर न त सॼो पाणी लुड़ी वेंदी तव्हां हलो घर मां अचां पियो अज वरी कंहिंजी बनी मोड़े आयो आई छो चाची अरे रोज रोज केतिरो विढ़ा तो सा हाणे त विढ़ंदे बि मूंखे शर्म थो अचे जे कम में हथ तो विझी उहो कम उधो ऐं हाणे चाचे खे बि चवंदे मूंखे शर्म थो अचे चाची सॼो ॾींहुं त कमु कयां थो पर तव्हांजी मञो ई कोन था सफ़ा छॾ मां रोज रोज विड़ बोए छा कुछ त ख्याल कर शमन सांझी थी वई आ ही चोरी वठ बकरियूं ई मेयूं ॾुइया अम्मा मथे ते तो चाढ़ियो आहेसि कम न कंदो त विढ़ंदसांस चवंदसांस ऐं मारींदसांस बि पाण त ग़रीब हारी आहियूं मालिक त पंहिंजो नवाब आहे
ॾिठई मिलियई न दड़का सॼो ॾींहुं ॻाइण ते ज़ोर अथसि वञ त कयां हिन सिधो कोन थी वञा कोन थी वञा अचे चाची खीर वठ शमन चाचे उताक ते घुरायो अथई जल्दी वञ जी चाची ओ शमन अरे निकरो बाहर आयो आयो अरे बाहर छो नथो निकिरी अंदर छा आहे अंदर को जहाज में उठाई जा छा आहे मथो खाधो अथई मथ खाधो अथई अॼु अहिड़ो कलाम लिखी आयो तुंहिंजे लाइ जॾहिं तूं ॻाईंदे न त ज़ात माशूक तुंहिंजे पोयां अच्छा हा यार ॻाल्हि ॿुधी अथई माण्हू चवनि था तुंहिंजी शाइरी में वज़न कोन्हे वज़न कोन्हे हींअर मां लिखंदो न हींअर मां लिखंदुसि त उन ॿ टे वॾा वॾा भितर विझंदुसि घटि में वज़न त पैदा थिए ॻाल्हि थो करे ॾिस हाणे मुंहिंजी सलाह ॿुध ॿुधायो पाण हलूं था शहर वञी करे केसट कंपनी वारे सां ॻाल्हायूं था मन पंहिंजी क़िस्मत खोले यार ॻाल्हि ॿुधी अथई चाचो नाराज़ थी वियो। अरे छल चाचा खे चाचो किथां अची थो वञे विच में चाचो असांजी ज़िंदगी में सुवाल लॻो पियो विच में अची वियो चाचो पर कर चाचे खे हल हल त भला। हा जॾहिं बि माइरुनि ऐं भेनरुनि जा मथा उघाड़ा करे उन्हनि खे बेवसी जी बाज़ार में डोड़ायो वेंदो आहे ऐं जॾहिं सुहागणनि जा सुहाग उजाड़े उन्हनि जे सींधुनि में खाक विधी वेंदी आहे तॾहिं माण्हू बंदूक खणंदो आहे तारीख़ शाहिद आहे जॾहिं बकुल ऐं शऊर जे गुलनि ॿूर झलिया आहिनि त उन्हनि खे ताक़त जे घोड़नि जे सुंभनि हेठां टीपाटियो वियो आहे का बि माउ इहो न आहे चाहींदी त उन जो पुटु धाड़ेल थी पंहिंजे लाश खे बेकफन बणाए पर ज़माने जी ज़ोरावरी मुॾी काती जियां कंध ते वही वेंदी आहे जंहिंखे न कन ॿुधे न ई वरी ज़बान चुरे दर्द मुंहिंजो न कोई सुञाणे इश्क मुंहिंजो अला थो ॼाणे
है इश्क मुझो अला थो जाने दर्द मुझो न कोई सुञाणे दर्द मुझो न कोई सुञाणे इश्क मुझो अला थो जाने है इश्क मुझो अला थो जाने। शमन शमन उथ सॼो ॾींहुं सुतो पियो हूंदे छा? चाची मूंखे निंड करण ॾे निंड पई अचे सॼी राति पारो ॾिनो अथमि। चाचो ई भाइटियो मूंखे सम्झ में नथा अचनि सॼो ॾींहुं सुतो पियो आहे। हाय अम्मा हाय चङाई जो ज़मानो कोन्हे अम्मा। अम्मा इहो अन्न छंडे थां धोइजे ऐं हा अॼु कपिड़नि न धोइण जो वारो बि तुंहिंजो ई आहे। छो अम्मा शमन कोन थियो आहे छा? अम्मा हू त मुंहिंजी ॿुधे ई कोन थो तूं उथी वञी उथारिस। हाँ ॾिस कीअं थो थी। अम्मा 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 वरी छा थियो? ॾिस अम्मा मारे थो। जवान जी थिया आहियो अञा शर्म कोन थो अचेव अञा पिया विड़ो। हाँ ॾिस चाची हिन मुंहिंजी निंड फिटाई आहे तूं परे थी त मां हिन जी ख़बर वठां। ऐं तूं वञ शमन जी मानी खणी अच उथ वञ। ऐं हा मानी खाई पोइ सुम्हजांइ। वे हिते ई वे मानी खा पोइ सुम्ह। अंगन बुहारा हो तुझ वाटू निहारा हो यार सजन हो अंगन बुहारा। असां त अॼु कुझु पचायो ई कोन्हे। आऊं कहिड़ो कुझु घुरण आयो आहियां आऊं त पंहिंजी रेसल कंदो वठां। अंगन बुहारा कहिड़े ख्याल में आहीं? अरे भई त किथे आहे को नओं ताज़ो कलाम ठाहियो अथई कोन्हे? छॾ तूं कलाम खे यार अॼु अहिड़ी नई हिकिड़ी ख़ुशख़बरी खणी आयो आहियां ॿुधंदे त ख़ुशि थींदे। वो कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? बाबा पंहिंजे ॻोठ में टीवी वारा आया आहिनि सभिनि सां हाल अहिवाल पिया कनि। मौक़ो सुठो आहे पाण बि क़िस्मत आज़मायूं था उथी छॾे न यार छॾे न टीवी खां मूंखे डपु थींदो आहे। अरे हिनमें डिॼण जी कहिड़ी ॻाल्हि आहे 24 कलाक निभा खयो पियो हली। अरे उथी जेको सुतो सो छुटो उथी ॻाल्हाईंदुसि मां। हलिया बस इंशाल्लाह कमु थिए ई थिए। अरे वरी किथे पिया वञो? चाची विच में टोकजई न 5 मिंट में अचूं। अच यार मूंखे त लॻे थो त इन्ही चंडरे शायर ख़राब कयो आहे शमन खे। हा पखी उॾाईंदे उॾाईंदे किथे तू न उॾामी वञी। तोखे कीअं ख़बर पई त मां उॾामण वारा आहियां? तू छा पियो करी तू छा पियो ॻाल्हाइण चाहीं मूंखे तुंहिंजी सभु ख़बर आहे। हा भला ॿुधाए हाणे मां छा पे सोचो? मूंखे ख़बर आहे तोखे का ख़ुशी मिली आहे ऐं तू वञण जी तयारी में आहीं। तोखे पक वई त ॿुधायो हूंदो। न मां पंहिंजे दिलि खां पुछी वठंदी आहियां। हा मूं महिल ख़बर अथई अॼु टीवी वारा आया ऐं मूंखे हुननि घुरायो आहे। ख़ुदा जे वास्ते शमन अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर
छा वञी कंदे शहर तूं? हाँ, तूं चाहे थी त मूंखे तंग करे मां पाण खे ख़ुशि रखां। शमन, मूं त तोखे ख़ुशि रखण लाइ ही मज़ाक कई हुई। जे तूं न आई त ही सारी काइनात मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। अरे मूं त तोसां मज़ाक पे कई, तूं नाराज़ थी आहीं? खिल खिल। मुंशी साहब, असांजी नियाणी जी शादी आहे। मां कमदार साहब ॾे वियो हुउमि पैसनि जे लाइ, मूंखे तव्हां ॾे उमारियो अथई। बाबा असांजे वस में कुझु कोन्हे, जेका मालिकनि जी मर्ज़ी। चङो तूं हींअर वञ, सांझे कमदार सां ॻाल्हायां, पोइ सुभाणे इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। बसि सरकार जेकी महिरबानी थी सघे तव्हांजे वस में आहे। अस्सलाम वालेकुम मुंशी वॾा। वालेकुम सलाम सूबेदार साहब, अचो अचो, ख़ैर सां चढ़ थियो, वेहो वेहो। मुंशी वॾा, वॾनि हिसाबनि किताबनि में गरक लॻो पियो आहीं, सो पंहिंजी जान जे पोयां पियो आहीं। कुझु त बाबा पंहिंजो मुंहिंजो बि ख़्यालु करे यार। साईं, हीउ हिसाब किताब जो कमु त अॻे पोइ असांखे ई रखिणो आहे न। जॾहिं न फ़सुल रहंदा आहिनि पोइ त कमु वरी वधी वेंदो आहे। वॾा मुंशी, कमदार खे छो नथो चई त फ़सुलो महिल तुंहिंजे कम में हथु वंडाए? सूबेदार साहब, कमदार आहे त मुंहिंजो सालो, पर कम जे मामले में कंहिंजो बि कोन्हे। हूं त अञा बि थोरो घणो मुंहिंजे वेझो हो, पर पुट जे करे मुंहिंजे नज़दीक बि नथो अचे। वॾा मुंशी, एतिरी ईमानदारी बि चङी कान्हे जो माण्हू पंहिंजनि खां परे थियो वञे। बसि साईं, जॾहिं न कमदार जी भेण जहिड़ी हुई त मिड़ी कुरबड़ा हूंदा हुआ, उन्हनि जे मरण खां पोइ त जहिड़ा संग ई टुटी विया। उहे त जे मुंहिंजे छोरे जी शरारतूं ऐं नमूना कया, हाणे त मुंहिंजे वेझो ई कोन थो अचे। मुंशी वॾा, जे ॻाल्हाइण छॾिणो अथसि त पोइ तुम्हारी छोकिरी जी समात ॾाढी मुश्किल थी पवंदी। छो बा? मुंशी शायदि मथां बीह रहिया अथसि, केस हलियो त तुम्हारो छोकिरो टीब खाई वेंदो। इन जो हिकिड़ो ई हल आहे। पोइ छा कजे? चाचा मुंशी, कमदार न जेकॾहिं सचो थी पवे ऐं का रत जी शिक अचेसि त शायदियूं फेराए ज़मानत कराए सघिजे थी। कोन मञींदो साईं, कोन मञींदो। आउं संदसि तबियत खां वाक़ुफ़ु आहियां। इन मामले ते आउं ॻाल्हायां थो न त पियो बाहि थियो थो वञे। तूं कोशिशि त कर, हिकु भेरो दर ते लंघी त वञेसि, मन का भेण जी शिकी अची वञेसि। चऊं भाउ, जे तूं चवीं थो त औलाद जे करे आउं पहिरें वञी थो पवां, मन का सम्झ अची वञे न। तूं कोशिशि त कर बाबा। चङो साईं, जे तव्हां चओ था त उन ज़हर जो टुक खणी भरियां थो। भाउ, वरी सिकुअ जी ज़मानत थी वई आहे। अरे ये सब पुलिस जा कम आहिनि, जॾहिं चाहिनि ॿधाइनि, जॾहिं चाहिनि छॾाइनि। हाँ बाबा, वरी ॻोठ ते ॾचो, मस मस का ठापुर थी, वरी चोरियूं शुरू थी वेंदियूं। सरदार मुबारक अथई, सिकुअ जो जेल मां छुटी आयो आहे। ऐं शाबाश, त पोइ अॼु राति सिकुअ जा महिमान आहियूं।
बिस्मिल्लाह बाबा। छो आयो वई मूंखे पेर न पाओ, छो त मूंखे पेर पई? अरे हो तुंहिंजो पीउ न आया, इन करे जेल में चङो। बाबा हे सॼे ॻोठ वारा त मूंखो नफ़रत था करनि, पर तूं त मूंखो नफ़रत न कर बाबा। छा करा, मूंखे हाणे तुंहिंजी जुदाई बर्दाश्त नथी थिए। बाबा बर्दाश्त कर न, बाबा बर्दाश्त कर न। अरे वरी साॻी ॻाल्हि, अञा तुंहिंजे दिमाग़ तां भूत न लथो आहे। कंहिंजे ज़ोर ते सबकी करी, कंहिंजी पुठ थी। अरे छा थी पंहिंजी ज़िंदगी जे पोयां पियो आई। बस हाणे घणी थी, मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो ॿुधी छॾ, या पीउ खे प्यारो कर या पंहिंजी बदमाशी खे। बाबा आख़िर मूं कयो छा आहे? तूं बि मूंखे बदमाश थो सम्झी। हाणे तूं छा करी थो छा नथो करी मूंखे सभु ख़बर आहे। तूं हक़ हलाल जी रोज़ी कमाए छो नथो खाई? ही फुरू धारा चोरियूं लोफरनि जी संगत, ख़बर थी न जी पछाड़ी छा आहे? हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं तूं किथे जानवर वांगुरु रस्ते ते मोह पियो हूंदे, पाउ केॾां वेंदुसि, छा कंदुसि आऊं? छॾ बाबा कावड़ खे, तुंहिंजी कावड़ी त मुंहिंजे रस्ते जी रुकावट आहे। चङो तुंहिंजे हथ रखी मुंहिंजे मथे ते कसम कर, तूं अॻिते पुछड़ा कम न कंदे, खुदा कर तूं न कंदे। बाबा मूंखे वॾे इम्तिहान में विझी छॾी, मां कसम खणण लाइ तयारु आहियां, लेकिन मुंहिंजी शादी मूमल सां ज़रूर कराईंदे। वरी ॿियो फेरो खाधो अथई? ॾाढो चालाक थी वियो आहीं, कंहिं न कंहिं ॻाल्हि में मिड़ी मूंखे फसाइण चाहीं थो। बाबा ॿई ॻाल्हियूं तुंहिंजे हथ में आहिनि, हाणे जेको तूं फ़ैसिलो करी। ॾिस पुट, पाण ॾाढा ग़रीब आहियूं, हुननि ते वॾनि माण्हुनि जो हथ आहे। पाण कुझु हंदासीं त कुहरनि जे हेठां अची वेंदासीं। छो ग़रीब आहियूं बाबा? तूं हुकुम त कर, दौलत जा ढेर तुंहिंजे कदमनि में करे छॾियां, पर शादी मां मूमल सां कंदोमांइ। अगरि मूमल मुंहिंजी न थिए न त सॼे ॻोठ खे बाहियूं ॾेई छॾंदोमांइ ऐं मूमल खे तो खणी वेंदोसांइ, सम्झई? दे खबर इब्राहिम, ॿुधो अथमि त सिक्को ज़मानत ते आज़ाद थी वियो आहे। हा कमदार साईं। भला कुझु सुधरियो बि आहे या साॻी मगी अथसि? कमदार साईं, कंध में काठ जी किली लॻल अथसि, ॼण त थाणे में वियो ई कोन्हे। चइबो त अञा मगी अथसि। अज शमन न सिक्को तुंहिंजे हथनि जी मानी खाईंदो। हेॾी थी तई त बि मुड़ी कोन थो, वॾो को बे न को आहीं।
तुंहिंजे ख़ातिर नक त छा जान बि हली वञे त बि परवाह नाहे। ॾिस हिकु, शमन मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मां शमन जी आहियां ऐं शमन जी रहंदसि। तोखे जिथे मरणो आहे वञी मर। भला जे मोहबत सां नथी थिए त मूं वटि ॿियो बि रस्तो आहे। ॾिस हिकु, जेको रस्तो वठणु चाहीं तूं वठी छॾ। छा कंदे? हाँ, असांजे मर्दनि चूड़ियूं नाहिनि पातियूं। मां चां थी हितां हलियो वञ, न त सॼे ॻोठ खे गॾु करे अहिड़ो बुछड़ो कंदीसीं जो तूं यादि रखंदे सॼी ज़िंदगी। हलियो वञ, मां चां थी हलियो वञ। शमन, ओ शमन, किॾां वियो आहे शमन? ओ शमन, दिलनि जा मालिक वो अला मुझे यार जी पारत थे। हो दिलनि जा मालिक हो अला मुझे यार जी पारत थे। ओ यार जी पारत थई वो अला मुझे प्यार जी पारत थे। हो दिलनि जा मालिक हो अला मुझे यार जी पारत थई। हो दिलनि जा मालिक हो अला मुझे यार जी पारत थई। हो यार जी पारत थई वो अला मुझे। बकरिन के छॾे वरी हिते जी ॻाल्हि न वेठो आई। जे ॻाल्हि का बाबा चिड़े थो वरी साॻी ॻाल्हि। जहिड़ो करणो अथई छा? जहिड़ो त हाणे वॾो थियण वारो आहे। वरी छा थियो? मानी कान खाइणी अथई छा? उथी। किथे आहे मानी? जिथे बकरियूं छॾे आयो आहीं उथी हलू ते। उथी। हज़ूर सरकार, मास्टर ये खबर अल्लाह स्कूल में ॿार अचनि था। कमदार कुछ ॿार अचनि था कुछ नथा अचनि। ॻोठ वारनि खे चयो अथसीं। अस्पताल में डॉक्टर अचे थो? डॉक्टर खे कुछ अर्सो आयो हुयो, 2 ॾींहं थिया आहिनि, डॉक्टर बि कोन थो अचे। सही है खबरूं आहे। सलाम मामा। अरे सुधरी वियो आहीं या कंध में अञा किली अथई? मामा आउं सुधरी त वियो आहियां। हरू भरू ॻोठ वारनि बदनाम कयो आहे। तंहिंजी माना त मेहूं तो कोन चोरायूं आहिनि। मामा क़ुरान खणी करे ॻोठ वारनि को जिंद छॾाई अथऊं त बि तव्हां नथा मञो। अरे चोरनि खे कसम छा कंदा? मामा अॼु तोसां हिकिड़ो फ़ैसिलो करण आयो आहियां। गुज़ार तूं न ॾे, खोले ॻाल्हि कर। मामा इंसाफ़ वारो माण्हू आहीं। जे हिन ॻोठ में मूंखे शरीफ़ ॾिसणु चाहे थो न त पोइ मुंहिंजे मथे ते हथ रख, छो जो आउं मूमल खे पंहिंजो बनाइणु चाहियां थो। हिकु पंहिंजी ॾिठी अथई, हाणे त मुर्गो असांजे हाव में तो हथ विझणु चाहीं। सिको तुंहिंजो हशर ॾाढो ख़राब थींदो। मामा ज़िद न कर, सुठो इन में थी त मुंहिंजी हिकु ॻाल्हि मञी छॾ, न त ॾाढो पछताईंदे। शिकिल पंहिंजी गुम कर एहसान फरामोश। तूं त टुकड़ा टुकड़ा करण जहिड़ो आहीं। चली वञ मुंहिंजे खे न अॻियां, न त तोखे हितां जी मिटी बि नसीब न थींदी। मिट्टी नसीब थे न थे, लेकिन तोखे न थप जो जवाब ज़रूर ॾियणो पवंदो। कमीणो इहो ॾिस किथां पाट पाटो आहे। घेरो कयोसि।
माफ़ कजांइ यार, रात तो वटि पहुची न सघियासीं। ओचितो पुलिस सां मुक़ाबिलो थी पियो। मसे तरह जान बचाए हिते पहुता हूं। यार मूंखे त लॻे थो त तुवारो यार सूबेदार बिचापड़ो थी पियो आहे। छो छो त मूंखे ॾाढो शक थी पियो आहे। यार तव्हां धाड़ियल शकी ॾाढा थींदा हो। अॼु हुन ते तो शक करी, सुभाणे त तूं मूं ते बि शक कंदो। न यार, तूं त मुंहिंजो जिगर आहीं। सफ़ा रूबरू अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे। जे ईअं नाहे त पोइ हिकु ॻाल्हि खणी आयो आहियां दिलि जी, चओ त ॿुधायां। हुकुम कर न। यार मामा गुलाब संग ॼण खां बि इनकार करे छॾियो। जॾहिं ॻाल्हि कईमांसि त पी बाहि थी वियो। चई त मूमल खे खणी अचां, या त तुवारे इन गुलाब खे मारे कंहिं वण सां टंगे छॾियांसि। न न, एतिरो जल्दी बि ठीक नाहे। मां चवां थो जेतिरो जल्दी थी सघेई करे छॾ, छो त असां धाड़ेलनि जी हयातीअ ते को बि भरवसो कोन्हे। असांजो हिकिड़ो कदम ॿाहिरि त ॿियो क़बर में हूंदो आहे। बहरहाल अॼोकी राति तव्हांजी मूं वटि महिमानी आहे। यार जी महिमानी ज़रूर खाइबी। असां नाचुनि जा शौक़ीन न आहियूं, छननि छननि तवाइफ़नि जा शौक़ीन आहियूं। थोड़े थाणे को निकतो आहे, वरी भौंकण शुरू करे नो थई। वॾो को कमीनो इंसान आहे। हाणे त हिसाब थींदा, प्लान थींदा। बस कर रे।
हैदर या अली मुश्किल कुशा। जी सर, जी सर, ठीक है सर। हाँ मगल ओके सर। सर तमाम के घुरायो अरे तू छा थो करी हुन सां तुंहिंजो को प्लान करायलो छा? सर जवाबदार हो, जवाबदार के मक्खण मनी करे बि आहे छा? ही मार जो दौर कोने को तव्हां त नौजवान डायरेक्ट भर्ती थिया आहियो। सर छमन सिकू सां विड़ियो आहे, हुनखे धक लॻा आहिनि, हुनखे कुझु बि थी सघियो थे। एॾी तकड़ कोन कबी, कुझु ठारे खाइबो। यस सर, अवां जे ऑर्डर खे ओबे था कयूं। ओहो, लगे तो तोसां कंहिं जंग जोटी आहे। बस साईं, अगर आई भी असां सां थी, इस सज़ा भी असां के मिले। मुझे बेगुनाह फसाए वियो आहे, अवां खे त सॼी ख़बर आहे। न यार, मूंखे त ख़बर ई न आहे। मां त मोकल ते हुयुसि, पर तुंहिंजी ॾाढाई जो ॿुधी मां तोखे हिते घुरायो। साईं ॾाढाई त थी वई, हाणे अवां कहिड़ो रहम कंदव? यार मां रिपोर्ट वरिती आहे, तोसां वाकई ॾाढाई थी आहे। मां पंहिंजे एसआई तरफ़ां तोखां माफ़ी थो वठां ऐं मां तोखे आज़ादु थो कयां। तव्हां वञी सघो था। महिरबानी साईं, अवां जी वॾी महिरबानी। सलाम वालेकुम। शीहन जे इलाइके में रही बखेड़ बणजण जा ख़्वाब ॾिसण थो चाहे। तो सिकूअ सां मुहाॾो अटकाए कारीगर नांग जी मुंडीअ ते लत रखी आहे। तोखे ख़बर नाहे त सिकू मुंहिंजो यार आहे। शाहूअ जी यारी शीहे जी दीवार आहे, फौलाद जो थंभ आहे, सम्झी? थंभ हुजे या शीहो, अरे यार उन में असां फ़कीरनि जो छा? अगर कोई हरू भरू विची में पवे त घटि असां बि कोन कंदासीं। जवानी वारो अखर अथई, लॻी बि फनकार थो। ॿुध ॿुधो अथमि त ॻोठारनि खे ॾाढा कलाम ॿुधाईंदो हुई। अॼु असांखे बि कलामड़ो ॿुधाए न। प्यार सां ॻाल्हाईंदे त ॿुधाईंदो मां, छो त ॻाइण सां मुंहिंजो इश्क आहे। यार तुंहिंजनि इन्हनि अदाउनि त अॼु शाहूअ खे कुही छॾियो। हल प्यार सां ई चवां थो, ॿुधाए। ॿुध भला, ही कारो वॻो यारो मूंखे इश्क परायो आ, ॿी ॻाल्हि न आ, ॿी ॻाल्हि न आ।
धारियन जो को दुख ना है पंजनी रोवारियो आ बी गाल न बी गाल न ही कारो भगो यारो मुखे इश्क परायो आ बी गाल न बी गाल न वाह जवान वाह। अज तो सफ़ा पुराणियूं ॻाल्हियूं यादि ॾियारे छॾियई। ठीक, मां मोटी अची तुंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो कंदुसि। हेलो जी साईं, मां नौकर मलूक पियो ॻाल्हायां। जी साईं, कमदार ॿ निंड निकिरी वियो आहे। ठीकु आहे साईं। कमदार साईं, वो कमदार साईं। छा आहे छोरा, ख़ैर त आहे? कराची मां नवाब साहब जो फ़ोन आयो हुयो। फ़ोन आयो? नवाब साहब छा पे चयो? साईं चए पियो त सुभाणे हिना मुंहिंजी ॻोठ घुमण अचे पई। भली अचनि बाबा, मालिक आहिनि, अखियुनि ते अचनि। तूं हल सदोरे खे वठी वञी बंगले खे साफ़ कराए छॾ। साईं, बंगले खे सफ़ा धोई शीशो के वठमि। चङो, तूं हल घर वारनि खे वञी ॿुधाए छॾिजां। वॾा शमन के घर पहुचायासीं। खेरन सां पहुचायोसि? हाँ। चङो कयो। असांजो यार सिकू नाराज़ त ज़रूर थींदो, पर छा कजे, असां धाड़ेलनि जो फनकारनि सां कहिड़ो झेड़ो। छा यादि कंदे शमन, तुंहिंजो बि कंहिं जवान सां पालो पियो, कंहिं जवान सां। धाड़ेल ज़रूर हूं, पर वयल नाहियूं, वयल नाहियूं। छा यादि कंदे यार शमन, छा यादि। केरु ॿुधे ई कोन। सच ॻाल्हाइण जो त ज़मानो ई कोन रहियो आहे। अरे कंहिं कंहिंजी ॿुधां, हर को मुंहिंजे पुठियां अखियूं फोटारियो बीठो आहे। मालिक न आहियां, मिसकीन पुट पालींदड़ ढोर आहियां। माण्हू भली छा बि चवनि, अंतर में इब्लीस कोन रखियो अथमि कि हराम जो हॾो खा हा तव्हांजे बंगलनि में हुजा। पोइ अजाया ॻोठनि जा सूर जी पंहिंजे सिर छो खया अथई? रातिनि जो रातियूं घर खां ग़ाइब। ये झेड़ा, ये झगड़ा, कुछ पंहिंजी सिहत जो बि ख्याल कंदो कर। जवान न्याणी घर में वेठी आहे, गाह खाई त पुठ ते ज़िंदगी कोन गुज़ारींदासीं। यानी माठ कर माठ, मस ब घड़ियों अची तो घर में वेहा त औरताणू अकुल शुरू करे छॾी थी। हिकिड़ो त तो ई तवाई करे छॾियो। तूं बि ॿुधी छॾ, तुंहिंजी इहा कमदारी मां हिन घर में हलण कोन ॾींदी सही। हा, तूं बि छॾ खणी अम्मा, बाबा घर में अचे ई कोन थो त खंदा खयो बीठी आई। चुप कर छोरी, खणी पिणस जो पासो वेठी आ। हाणे ॿुधी छॾ, मालकन जी न्याणी थी ॻोठ में अचे, खुदा जे वास्ते ॿाहिता न मचाए छॾिजां, न त मुंहिंजी ख़बर अथई। सच थी चवां त टांडो थो लॻेसि। महिमान महिमान की असांखे पॻूं ॿधाईंदा। महिमान
ओ मेम साहब पंहिंजो कारो चश्मो लाहे करे गाड़ी हलाईंदी कर ॾिसे नथी मां छिनकार थो कयां असांजा कराची खां महिमान था अचनि असीं बि त कंहिंजा महिमान आहियूं तव्हां जंहिंजा महिमान आहियो ॿिए रस्ते खां हलिया वञो सॼे रस्ते जो खानो ख़राब करे छॾियो तूं केरु आहीं मां केरु बि आहियां तंहिंमें तुंहिंजो छा गाॾी वापसि कर ऐं सदके वञा हल त अमेरिका तोखे घुमायां अॼु ला केॾो ख़ूबसूरत रोजवाद आहे हाणे छॾीस खणी हिना ख़ुशबू ॾिसी थी ॾाढी अकड़ अथसि सम्झे छा थी पाण खे भायां थी ही तव्हांजी धीउ आहे जी हा मूमल मुंहिंजी धीउ आहे छा तव्हांखे को पुटु न आहे हा मां हिकिड़ो भाइटियो आहे जेके मूं पुटु करे पालियो आहे चाची तव्हांजा महिमान कोन पहुता छा बाबा तो खां अॻे ई महिमान पहुची विया आहिनि तूं होए किथे बिस्मिल्लाहियूं बिस्मिल्लाहियूं रस्ते ते किरंदे धक त कोन लॻई मुंहिंजे वधीक ॻाल्हाइण ते तव्हां नाराज़ त कोन थिया केतिरो पढ़ियल आहीं बसि अख़बार पढ़ी वेंदो आहियां ॻाल्हाइण में त ॾाढो होशियारु आहीं मूमल तूं छो चुप आहीं तव्हां शहर वारनि खे ॾिसी वीचारी घबराइजी वेंदी आहे हूअं त पर पुट ॻाल्हाइण में वठी कोन थी वेंदी मूंखां घणो त तूं तो ॻाल्हाईं हाणे वञी कमकार कर हिननि माइनि में छो बीठो आहीं हाणे तुंहिंजे ॻाल्हाइण जो वारो आहे तूं ॻाल्हाए मां हलां थो बसि अम्मा सॼो ॾींहुं ॿनी जे कमकार में लॻो पियो आहे न ॾिसे थो ॾींहुं न ॾिसे थो राति मां त चई चई थकिजी पई आहियां पर मुंहिंजी ॿुधे ई कोन थो मड़ो थी पियो आहे पर मुड़े ई कोन थो चङो मां अवां आराम करियो सफ़र करे आया हूंदा थकी पिया हूंदा सुबुह जो वरी मिलंदासीं चाची आयो त उनखे उमाणिया थी ठीकु आहे पर असांखे ॻोठ केरु घुमाईंदो तव्हां फिकर छो थियूं करियो मां शमन खे चई थी छॾियां तव्हांखे ॻोठ घुमाईंदो
ये खबर ॿुधी थी कल शाहूअ ॾे वियोसि हू त यार तोते शक थो करे त तो वारो सूबेदार असां सां बि सचो आहे ऐं मथे बि तूं ॿुधाए तोसां घणे वक़्त खां यारी आहे? यार मूं त हुनखे कसम खणी करे चयो पर धाड़ेल थींदा ई वामीन। अरे यार पुलिस ने सची हुजे हा त हिन धरती ते चोर ॾिसी आहे न धाड़ेल असीं मुल्क साफ़ ॾिसी आहे। मेहमाननि खे ॻोठ वणियो घुमाया आहिनि? ख़ुशि त ॾाढा पे थिया मां बि अॼु ॾाढो खिलायो मां मूंखे बि यादि कंदा पोइ बंगले ते रही पई आहे छो आहे? दिलि त चवे पई पर तुंहिंजी कावड़ बि सुझे पई। मुंहिंजी कावड़ खे ॾाढो थो पुछी करी त उहो ई थो न जेको चाहीं थो। मूं महिल सच ॿुधाए मालकियाणी ॾाढी ख़ूबसूरत आहे। छा त हुन जा वार आहिनि छा त भूरियूं अखियूं अथसि छा त गुलाबनि जहिड़ा गल अथसि। ओहो चइबो त तोखे वणी वई आहे। मूंखे वणे या न वणे उहा ॻाल्हि अलॻि आहे पर हुस्न जी तारीफ़ त करणु घुरिजे। शमन तो त हद करे छॾी पर अॼु मुंहिंजी ॻाल्हि बि कन खोले ॿुधी छॾ। जे अॼु खां पोइ मूं तोखे महिमाननि सां गॾु ॾिठो त मां तोसां कॾहिं बि न ॻाल्हाईंदमि कॾहिं बि। मूं महिल ॻाल्हि त ॿुध टॉनी टॉनी आए चांद
तो टोनी 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 खुशबू के रही अरे तव्हां ते वेठो आहियो माफ़ कजो मूंखे छा थी वियो आउं कीअं बेहोश थी वई हुयसि न मुंहिंजो मतिलबु आउं बेहोश थी वियो हुयसि का ॻाल्हि कोन्हे का आउं सम्झी वियुसि मुंहिंजो मतिलबु आउं सम्झी वियुसि आउं थकी पई आहियां अचे इहो वठो प्लीज़ ॾिठई जोको जो तमाशो खुशबू टोनी त ॾाढो शरारती थी पियो आहे कीअं खुशबू तोखे मुंहिंजो ॻोठु वणियो वाह नेचुरल माण्हू नेचुरल ब्यूटी नेचुरल फिज़ा मूंखे त सॼे ॻोठ मां शमन सादो लॻो आहे अल्लाह ॻोठ जा माण्हू केतिरा न त सादा आहिनि अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे ॿुध खुशबू केॾो न सुरीलो आवाज़ अथसि दिलि थी चए त डोड़ी वञी साण घर में वेहां अलाए केरु हूंदो पाण खे त बाबा निंड थी अचे पाण वञी सुम्हूं था ना पंहिंजे लाइ नवाब साहब केॾी वॾी सुठी गाॾी मोकिली आहे अई अल्लाह हाणे सफ़र में मज़ो ईंदो अलाह हुन गाॾी में त साफ़ हूंदो मुंहिंजो ॾिसे न पंहिंजे अमेरिका में केॾा मज़ा हूंदा वॾियूं वॾियूं गाॾियूं खुलियूं गाॾियूं समुंड ते नचंदा हुआसीं कुॾंदा हुआसीं अल्लाह केॾो न मज़ो ईंदो केतिरी देरि कई अथसि अञा ताईं शमन कोन आयो आहे ओ यार शमन नथो अचे त पोइ छा थी पियो पाण था रिकॉर्ड घुमी अचूं हा हा आउं तव्हांखे ॻोठु घुमाए थी अचां न शमन जे लाइ इंतज़ारु कंदासीं छा अलाह जे हिनखे छा थी वियो आहे सॼो ॾींहुं हाय 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 ईअं पियो थो ॻाए हा का ॻाल्हि कान्हे इंतज़ारु कयूं था थोरी देरि इंतज़ारु कयूं हलिया शमन मिठा शमन सुहिणा शमन माण्हू मखण जहिड़ा हिन दिलि में रखण जहिड़ा शमन तूं किथे सुणा हिन आहे ख़ुशबू तुंहिंजो इंतज़ारु करे करे हींअर वयूं आहिनि एॾो त न नचो मथां कोई ॻोठाणो खणी न वञाई ॻोठाणा खणी वेंदा त केॾो न मज़ो ईंदो ऐं हुते नचंदासीं कुॾंदासीं वॾी वॾियूं पिचरूं वारा ॾिसंदासीं का ॻाल्हि कान्हे का ऐं हिन ख़ुशबू ॾिसण कयां किथे आहिनि हिन आहे ख़ुशबू सत कयां हिन ख़ुशबू प्लीज़ अचो शमन आयो आहे पाण खे घुमाइण जे लाइ अचो अचो किथे आहियो घणा कलाक देरि सां आयो आहीं काल त वाइदो कयो हुई त सुबुह जो 7 बजे ईंदसि ही टाइम थियो आहे केतिरी देरि खां इंतज़ारु पियो कयूं सफ़ा को ॻोठाणो आहीं मेम साहब असां छा ॼाणियो टाइमनि में असां ॻोठाणा माण्हू असां न टाइम ते सुम्हंदा आहियूं न टाइम ते खाईंदा आहियूं न टाइम ते पीअंदा आहियूं अरे छॾियो हिन ॻाल्हियुनि खे शमन शमन असांखे को सफ़र कराए सैर कराए ॾिसो हीअ केॾी त सुठी असांखे नवाब साहब गाॾी ॾिनी आहे ऐं हा ॻाल्हि ॿुधो मूं ॿुधो आहे न ॻोठाणा ॾाढा सुठा हूंदा आहिनि उन्हनि जूं वॾियूं वॾियूं मुछूं हूंदियूं आहिनि वॾियूं ॾाढियूं हूंदियूं आहिनि अलाह असां त हिते शहर में जेको आहे न बंदि थी असुल गर्मी में मरी पियूं आहियूं
ओए ना खुशबू के आया ना घोड़ा से अमन ओ ना अमन ना खा दे अल्लाह हमें कहानी में तो ओ पैसे पूरी पैसे आई वही पैसे मुझे खा दे आओ निकाली बस आई वही पैसे आओ ले तो साबित करके कोरोना से अल्लाह मुझे ओ शमना से तक दुश्मनी थी इन मुझे के तखड़ो अल्लाह हमें निकाली बस आई ते कोरोना जैसे हेलो मूसा तुझे हाथ में नांग है लिजी न थो मारी छो न थो मैम साहब ही असील नांग आहे असील नांग फ़कीर हूंदा आहिनि हिननि खे मारबो कोन्हे मूंखे त लॻे थो ही तव्हांजो सलाम करणु आयो आहे हिनखे पंहिंजी राह ते छॾे था ॾियूं राह वठी हलियो वेंदो अवां डिॼो न ॿाहिरि छॾे था ॾियूंसि पंहिंजी राह वठी हलियो वेंदो मैम साहब हलो तव्हांखे ॻोठ घुमाए थो उठ तो घुमाऊं पर हिन नांग मगे जान छड़ाई दो मां मरी वेन जो सलाह जो कसमा गोठ में तो ॾाढा नांग हूंदा आहिनि तव्हांखे हुननि खां डप नथो लॻे मुंहिंजी त सॼी ज़िंदगी नांगनि ऐं बलाउनि सां गुज़री आहे मैम साहब ॻोठाणा नांग ऐं लुंडियूं लताड़े त हलंदा आहिनि ही छा तूं नांग हथ में रखियो वेठो आहीं असांजो बि साह वञे तोखे मश्किल लॻी आहे पुछण ई नथो वञ फ़क़ीर तुंहिंजी सलामी क़बूल कोई वठ पंहिंजो घसि मुमल ओ मुमल मेहमाननि खे त बुख ज़रूरु लॻी हूंदी पर मूंखे बुख ॾाढी लॻी आहे कोड़ कढी ॾे त मां हिते ई थो खावां छो ॻाल्हाए छो थी चुप छो आहे मूंसां न ॻाल्हाए बोड़ पाणे कढी वञी मानी खा अच्छा त साईं जन अॼु नाराज़ आहिनि तू रोज़ रोज़ तो माफ़ी वठी मां सभु सम्झां थी छा कयां हेॾो तुंहिंजी कावड़ होॾो चाचा जी कावड़ विच ते मानी वीचारी कहिड़ो ॾोह कयो खा मानी जेसि ताईं तूं न ॻाल्हाईंदीअ न एतिरे ताईं मानी न खाईंदुसि मानी सां कावड़ कान कबी आहे चयमि न खाईंदुसि खा मानी छॾ कावड़ खे ॾिस मां पंहिंजे हथनि सां बि खाराई खा न कोई सुञाणे इश्क मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे है इश्क मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे दर्द मुंहिंजो न कोई सुञाणे दर्द मुंहिंजो न कोई सुञाणे इश्क मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे है इश्क मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे दर्द मुंहिंजो न कोई सुञाणे इश्क मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे है इश्क मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे
दर्द मुझो न कोई सुञाणे दर्द मुझो न कोई सुञाणे इश्क मुझो अल्लाह तो जाने है इश्क मुझो अल्लाह तो जाने दर्द मुझो न कोई सुञाणे इश्क मुझो अल्लाह तो जाने है इश्क मुझो अल्लाह तो जाने दर्द मुझो न कोई सुञाणे दर्द मुझो न कोई सुञाणे इश्क मुझो अल्लाह तो जाने है इश्क मुझो अल्लाह तो जाने दर्द मुझो न कोई सुञाणे इश्क मुझो अल्लाह तो जाने है इश्क मुझो अल्लाह तो जाने दर्द मुझो न कोई सुञाणे दर्द मुझो न कोई सुञाणे इश्क मुझो अल्लाह तो जाने है इश्क मुझो अल्लाह तो जाने मेम साहब तू हिते तू हिते छो वेठो आहीं? मुंहिंजो त चौकी जो वारो आहे चौकी पियो ॾीं या ॻाईं पियो? छा कयां मेम साहब हेॾी वॾी सारी रात गुज़ारण लाइ मिड़े ॻाए करे दिल खे ख़ुशि पिया कयूं तुंहिंजे इन्ही सुरीली आवाज़ त मूंखे हिते छिके आंदो आहे। केतिरनि ॾींहंनि खां ॿुधी रही आहियां। मूंखे कहिड़ी ख़बर त ही तुंहिंजो आवाज़ आहे। जेकॾहिं तूं चाहीं त शेर वठी हलां। शौक़ त ॾाढो अथमि पर घर वारा कोन छॾींदा। शमन तूं मूंसां गॾु कराची हलंदे त तुंहिंजी ज़िंदगी बदिलजी वेंदी। तुंहिंजा ही माइट जेके तुंहिंजे इन सुरीले आवाज़ खां नफ़रत था कनि से तुंहिंजी आवाज़ खां मोहबत कंदा। अञा त कुझु ॾींहं हिते आयो मूंखे कुझु सोचणु ॾियो। चङो तूं सोची वठ। राति जो वक़्तु आहे कोई ॾिसी न वठे। मां हाणे हलां थी।
तूं अकेली हिते कीअं आई तोखे डपु कोन लॻो? हाणे ॻोठ एतिरो घुमी आहियां जो डपु लही वियो। चङो हाणे तूं हिते वेह, मां गाह करे अचां, तोखे ढगे गाॾी खे सैर थो करायां। हाणे तूं हितां थोरो परे थी ऐं थी गाह कयां। मखण माखी खाइणु सवलो आहे, हीअ ॾुखी ॻाल्हि आहे। तोखे चयमि बि सही त नंगे तुंहिंजो कमु न आहे। ओ खुशबू आई तू हिते वेठी आई? ऐं मुई तू हिते वेठी आउं त तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पई हुअसि। मुंहिंजो मतिलबु आहे थकिजी पियो हुअसि। खुशबू न खे ॾिस न हिन खे सॼो ॾींहुं शमने पुठियां रुॻो वती थी रुलंदी सॼो ॾींहुं गीच पियो थो ॻाए। ए ॻाढ़ो वॻो यारो मूंखे इश्क परायो आहे। मूं बेड़ो मुक़ाबिलो कयोमांसि, मूं चयोमांसि मुआ ॿुध ॻाढ़ो वॻो यारो मुंहिंजे महबूबा मूंखे परायो आहे। दीदार कराए दीदार कराए। तूं खिली थी न, तूं खिली थी न। अल्लाह जो कसम आहे त टोटलियो पवात लिया मरियो पियो अरे कोना खुशबू। सिकंदर बिस्मिल्लाह बाबा बादशाही जो ख़ैर। सिकंदर अॼु कीअं असांजे शहर में भुलिजी अची वियो आहे? भुलिजी कोन आयो आहियां सरकार, ख़ासि तव्हां सां मिलण आयो आहियां। उहो वरी इएं त तव्हांजी मिल्कियत जो ॾेवालो निकिरण वारो आहे सरकार। जंहिं शख़्स ते तव्हां सॼी ज़िंदगी भरोसो कयो उनजे दिल में बेईमानी अची वई थी। सिको छॾियो तव्हां ई छा? कमदार गुलाब ते एॾो वॾो इल्ज़ाम कहिड़ो सबूत आहे तो वटि? तव्हांजी धीअ हिना खे कमदार पंहिंजे भाइटे जे प्यार जी ॼार में फसाए काबू कयो आहे। ऐं कमदार चाहे थो त तुंहिंजी सॼी मिल्कियत खे हड़प करे वञा। बसि कर, हिना मुंहिंजी धीउ आहे। हिना हिकिड़ी पढ़ियल लिखियल छोकिरी आहे। इहा तुंहिंजी बेवकूफ़ी आहे। चङो इन में थी ख़ाली पंहिंजी अखियुनि सां ॾिस। अगरि पाणी मथे ते चढ़ी वई न पोइ हथ मलण खां सवाइ कुझु बि न वरंदी उतार। सिकू एॾी वॾी दावा? हा हाणे मूंखे तोसां गॾु हल मूंसां। सुहिणो सजण आयो सूह में
हुस्न में ही जोरवा मोरन में ही मोरवा हुस्न में ही जोरवा मोरन में ही मोरवा जान बजे जमाल जो सिंध सजी में शोरवा जान बजे जमाल जो सिंध सजी में शोरवा प्यार करण आयो प्यार करण आयो दिल दे अंगण आयो तू हमें सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब मिलन आयो दिल दे अंगण आयो दुल्हन में गुलाब आ सुहणो कोई ख्वाब आ दुल्हन में गुलाब आ सुहणो कोई ख्वाब आ मोहब मुझे मन जो सब कला जवाब आ मोहब मुझे मन जो सब कला जवाब आ गुरब करण आयो गुरब करण आयो दिल जे अंगण आयो तू हमें सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब मिलन आयो सुहणो सजण आयो तारन में जण चंद्रा खीर में जण खंडवा तारन में जण चंद्रा खीर में जण खंडवा मखण जड़ो भोगवा सूह जो समुद्रवा मखण जड़ो भोगवा सूह जो समुद्रवा रात रहण आयो रात रहण आयो दिल जे अंगण आयो तू हमें सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब मिलन आयो दिल जे अंगण आयो तू हमें सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 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 हिना तू तो मूंखे एतिरो प्यार ॾिनो आहे जो मुंहिंजी ज़िंदगी बदिलाए छॾी अथई 2-4 ॾींहंनि में तूं त वापसि हली वेंदी पोइ मुंहिंजो छा थींदो मां तोखे पाण सां गॾु वठी